कराची जी पाकिस्तान स्टील मिल के गेट आडो सिक्योरिटी गार्ड की फायरिंग में मुबैना तौर चोरी कंदड़ जवाबदार जख्मी थी पियो। पुलिस मूजिब जख्मी थियल चोर की सुञाणप अब्दुल जब्बार पुट उस्मान तौर थी है, जेको पिपरी वाले इलाके जो रहवासी बुधायो वने थो। फायरिंग दौरान जख्मी थियल नौजवान के चीपा एम्बुलेंस जरिए जिना अस्पताल मुंतकिल किया वियो। उन हवाले से SHO बुधायो तो वाक़े जो केस दाखिल न थी सको है, जहें बाबत जांच कई पी वने। कंडियारी में एक महीनों अग गुजरण बावजूद ट्रांसफार्मर तब्दील न करण खिलाफ रहवासिन पारा एहतजाज किया वियो। सुल्फकार मल्हा ऐं बेन बुधायो तो शहबाज कॉलोनी समेत बेन कारोबारी मरकजन जा ट्रांसफार्मर एक महीने का खराब आहिन, जन के तब्दील नाहे किया वियो। हुन जो त ट्रांसफार्मर खराब होने सबब गर्मी जो आज़ार वधी वियो आहे, जडे त पीअण जे पानी जी भी सख्त खोट पैदा थी वई आहे। हुनन जो त बिजली न होने करे शहरिन जो कार वहिंवार ठप थी वियो आहे ऐं अस्पतालुन में दाखिल मरीज सख्त गणती जो शिकार बनेला आहिन। हुनन सेबको जे आला इख्तियारिन का मुतालबो कियो तो जल्द ट्रांसफार्मर तब्दील कराए शहरिन के सुख जो साह खणन दिनो वने। भावखोसो में पुलिस मस्जिद में बैटरी चोरी कंदड़ शख्स के गिरफ्तार करे वरतो। पुलिस मूजिब मकाम बरसा मखणू मस्जिद में बैटरी चोरी कंदे मंजूर अहमद सरकी के गिरफ्तार किया वियो। पुलिस बुधायो तो मस्जिद में बैटरी चोरी जो इतला मिलो, जै बद कार्रवाई करे जवाबदार के चोरी थियल बैटरी समेत गिरफ्तार करे वरतो आहे। नौ देरों में मास्तरी ले टेस्ट डींदड़ उम्मीदवारन पारा मुतालबन जे मनतालय एहतजाजी मुजाहिरो किया वियो। एजाज जागीरानी ऐं बेन उम्मीदवारन बुधायो तो तालीम खाते में मास्तरी ले टेस्ट में 40 का वधिक मार्कूं खयूं पर खेन नज़रअंदाज किया पियो वने। हुनन इल्ज़ाम मढ़ींदे चयो तो तालका एजुकेशन ऑफिसर ऐं ॿिया अमलदार ख़ाली जायन जो असल अंग लिकाए मेरिट की लताड़ करे रहिया आहिनि। उम्मीदवारन चयो तो तालके में ख़ाली पोस्टन जो अंग 285 आहे, जंहिं तहत 40 का वधिक मार्कूं खणंदड़ उम्मीदवारन के नौकरियूं मिलण खपनि। उम्मीदवारन तालीम खाते जे आला इख्तियारन खां मुतालबो कयो तो वाक़े जो नोटिस वठी उम्मीदवारन सां इंसाफ़ कयो वञे। मीरपुर बठोरो में बरसात सबब किरी पियल बिजली जो पोल ऐं तारूं न लगाइण सबब 50 का वधिक गोठाणन की बिजली मुअत्तल थी वई आहे। बिजली जो निज़ाम बहाल न थियण खिलाफ सवें रहवासी एहतजाजी मुजाहिरो करे फौरी तौर तारूं जोड़न जो मुतालबो कियो आहे। रहवासिन बुधायो तो बरसात सबब किरी पियल तारुन की मरम्मत न करण सबब 75 कलाकन का खोरवा ऐं भर पासे जे 50 गोठन की बिजली बंद आहे। रहवासिन बुधायो तो बिजली बहाल न थियण करे हू सख्त गर्मी के मुंह ॾेई रहिया आहिनि, जंहिं सबब संदन कार वहिंवार ठप थी वियो आहे। मुजाहिरो कंदड़नि आला इख्तियारन खां मुतालबो कयो तो बिजली जे निज़ाम के बहाल करे 50 गोठन की आवाम के परेशानी का बचायो वने।